अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी ड्रामन जो बेहतरीन ऐं नाले वारो अदाकार अज़ीज़ सांगी। दुनिया के पार लगाए चली तो अदाकार अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू ख़रदिमाग़ केर ऐं किथां जो आहे। अदाकार अज़ीज़ सांगी ड्रामन जी दुनिया खां छो परे आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं क़दीमी अदाकार अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू ख़रदिमाग़ जो जनम 7 जून 1970 ईस्वी धारे लाड़कणे शहर में थियो। संदसि तालीम IR ऐं मास्टर आहे। हिन ड्रामनि जी शुरूआति स्टेज ड्रामनि खां कई। हिन जो पहिरियों स्टेज ड्रामो हो इश्क त मुंहिंजो हुयो। उन बाद हिन अटकल 30 ड्रामनि में कमु कयो, जंहिंमें आशिकी, दहशतगर्द, किराए जा कातिल, कोपरा नांग, कारीहर जो मौत, जज़्बात, जुनून। अज़ीज़ सांगी जा PTV ते कयल ड्रामा छुटकारो, वफ़ाउनि खां पोइ, KTN ते कयल अज़ीज़ सांगी जा ड्रामा तपश, वकोड़ियल वजूद, पत्थर दुनिया, कारो सिज। अज़ीज़ सांगी जे स्क्रिप्ट हेठि ठहियल ड्रामा कुटुंब, भरवसो, वहम ऐं ॿिया बि केतिरा ई ड्रामा शामिल आहिनि। अज़ीज़ सांगी खे पत्थर दुनिया ड्रामे खां बेपनाह मक़बूलियत मिली, जंहिंमें उन जो नालो खानू ख़रदिमाग़ हो। अज़ीज़ सांगी सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो स्क्रिप्ट राइटर कहाणीकार आहे। अज़ीज़ सांगी नौंदेरो चौंक, आकिल वार्ड, चन्ना मौला सांगी बिरादरी जे मसइले जे करे 2 क़त्ल केसनि में केतिरनि ई सालनि खां वठी रूपोश आहे। हाणे घुर्जे त सोशल ऐं समाजी तंज़ीमनि खे त 2 धुरनि में फ़ैसिलो करायो वञे। जेकॾहिं अज़ीज़ सांगी ॾोही साबित थिए त उन ते ॾोह ॾंड रखियो वञे, या शहर बदर कयो वञे, या हू ॾोही साबित न थिए त उन खे इज़त सां ॿीहर जीअण ॾिनो वञे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।